इस्लाम हज़रत अल्लामा मौलाना साईं डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो नव्वर अल्लाहु मरकदहू जी शान जे मुतालिक इकनात समात फरमाइंदा। थियो घोर मस्जिद में शेरे बबर शहादत उन यजियते आहे फ़ख़ुर। थियो घोर मस्जिद में शेरे बबर शहादत उन यजियते आहे फ़ख़ुर। अल्लामा जे दग खां हटिया नाहियूं इरादनि खां तेरो भी मटिया नाहियूं। अल्लामा जे दग खां हटिया नाहियूं इरादनि खां तेरो भी मटिया नाहियूं। वधिया आहियूं पर घटिया नाहियूं अल्लामा जे रत जो ही आहे असर। अल्लामा जे रत जो ही आहे असर। थियो घोर मस्जिद में शेरे बबर शहादत उन यजियते आहे फ़ख़ुर। मुजाहिद जो रतो आहे वहदो जॾहिं त हक़ वारो ॾीओ आबरंदो तॾहिं ऐं ॾीओ उहो नाहे उजंदो कॾहिं। हलाए भली केॾो जाबिर जबर हलाए भली केॾो जाबिर जबर। थियो घोर मस्जिद में शेरे बबर शहादत उन यजियते आहे फ़ख़ुर।